नाज़रीन, सेनेट चूंडनि बाबति सुप्रीम कोर्ट जे आयल फ़ैसिले जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेंबरनि आजियां कई आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ चयो आहे त ओपन बेल्ट थिए हा त बहितर हो। इन हवाले सां सिंध असेंबली जे मेंबरनि मेहरान टीवी जे ब्यूरो चीफ गुलशन शेख सां वीचार हिनवीत वंडिया। जी नाज़रीन, सेनेट जे चूंडनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन हवाले सां सिंध असेंबली में सरकारी धुर जा मेंबर ऐं मुखालिफ़ धुर जा मेंबर छा था चवनि, अचो त वीचार ॿुधूं। सुठो तारीख़ी फ़ैसिलो आहे इहो इमरान ख़ान जे ऐं उनजी जेका सोच आहे उनखे दफ़न करे छॾियो आहे सुप्रीम कोर्ट इहो चयो आहे त का बि आइनी तव्हांखे तब्दीली करणी आहे, आइनी शिक खे तव्हांखे चेंज करिणो आहे त उनजे लाइ तव्हांखे पार्लियामेंट ई करे सघे थी, ऑर्डिनेंस जो को उनजो हल कोन्हे। त उनखे आमराना सोच इमरान ख़ान जी उहा एक्सपोज थी आहे। मुंहिंजे ख़्याल सां इमरान ख़ान जे लाइ इहो हिकिड़ो मुंहं त तमाचो अथसि। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उहो पार्लियामेंट जी जेका PDM जे जेको पहिरें ॾींहुं जवाब सवाल हो त पार्लियामेंट जेका आहे उहा सभिनी खां बालादस्ता सुप्रीम आहे ऐं सुप्रीम कोर्ट PDM जी जेका ॻाल्हि हुई उनखे तस्लीम कंदे आइन जी बालादस्ती जी ॻाल्हि कई आहे। इहा मां सम्झां थो त PTI ऐं उन जे पैरोकार जेके आहिनि उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे त जेको प्राइम मिनिस्टर या उन जा कैबिनेट मेंबर चवंदा पिया अथनि हिकिड़ो तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे ऐं इहो जमहूरियत खे अञा वधीक तक़वियत ॾींदो, अञा जमहूरियत खे मज़बूत कंदो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको माण्हू एक्सपेक्ट कयो पिए, जीअं त आइन में आहे लिखियल उन नमूने सां आयो आहे ऐं जिन माण्हुनि कोशिशि कई पिए त सुप्रीम कोर्ट जे रेफरेंस जे ज़रिए उहो आइन में का अहिड़ी तरमीम कराए वञनि, उहे नाकाम थिया ऐं हाणे हर को मेंबर आज़ादी सां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ वोट ॾेई सघे थो ऐं वोट सीक्रेट रहंदो जीअं आइन में लिखियल आहे। पर जेकॾहिं का चेंजिस थियणी बि आहे त वो ज़ाहिर पार्लियामेंट के इख्तियार आहे त आइन में तरमीम करे। राजे तहसीन पेश करते हैं। पाकिस्तान तहरीक इंसाफ की आज बहुत बड़ी कामयाबी है। जो कोशिशें हमारी थी, जो वज़ीर आज़म इमरान खान की कोशिशें थी, जैसे कि पहले भी उन्होंने कोशिश करी कि हमेशा उनकी ख्वाहिश थी कि क्रिकेट के अंदर भी उनका था कि हमेशा एक न्यूट्रल जो है वो एम्पायर होना चाहिए ताकि धांधली ना हो सके क्रिकेट के अंदर भी। तो उन्होंने साबित किया कि जो कुछ उन्होंने क्रिकेट में किया वही आज उन्होंने पाकिस्तान की एक बड़ी तारीखी फैसला हुआ है उनकी कोशिशों की वजह से। सुप्रीम कोर्ट असांजी मोहतरम मोतबर अदालत आहे ऐं असां सम्झूं था त सुप्रीम कोर्ट अगरि को फ़ैसिलो कयो आहे त असां सभिनी खे उन ते पाबंदी करणी पवंदी, चाहे कंहिंखे पसंदि हुजे या न हुजे। असांजी मौजूदु अदालत जो फ़ैसिलो आहे या असांखे सर थियनि ते क़बूल आहे। बसि असांजी ख़्वाहिश आहे उही जेको सेनेट जे इलेक्शन में हर मेंबर खे शक जी नज़र सां ॾिसो वेंदो आहे त असां हिन सूरत हाल खां निकिरण जे करे ॾाढा ख़ुशि हुआसीं कि अगरि सुप्रीम कोर्ट ओपन बैलेटिंग जी इजाज़त ॾींदी त मां सम्झां थो त पूरे पाकिस्तान जे MPS जी MNS जी जान छुटी पवंदी ऐं जेको बार बार हिकिड़ो शक शुबो हूंदो आहे हिक ॿिए ते इन सूरत हाल खां निकिरी ईंदासीं। असांखे पूरो यकीन आहे कि असांजा पर 30 जा 30 माण्हू पूरा इंटेक्ट आहिनि, बल्कि अपोज़िशन जा 65 पूरा मेंबर असां सां गॾु इंटेक्ट आहिनि ऐं हिकिड़े पेश थिया आहिनि। असांखे को बि हुकुमरान जमात जो माण्हू या को थर्ड पर्सन अची अगरि ऑफर कंदो, को ॻाल्हियूं कंदो, असांजी को माण्हू हिकिड़ो माण्हू बि पंहिंजो ईमान फ़रोख़्त कोन कंदो, सभु पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ अपोज़िशन जे पेश थिया आहिनि। उनखे ख़बर हुई त असांजा उम्मीदवार जेके आहिनि, कैंडिडेट जेके आहिनि, असांजा मेंबर जेके आहिनि, उहे असांजे कैंडिडेट्स खे वोट कोन ॾींदा ऐं उहो ज़ाती पार्टी जे मुफ़ादनि ख़ातिर ऐं ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि इन्हनि सॼो आइन ऐं सां छेड़छाड़ करण पे चाहिए, जंहिंखे सुप्रीम कोर्ट रद्द कयो। कैमरामैन जावेद अहमद सां गॾु गुलशन शेख, मेहरान TV, कराची।